अस्सलाम वालेकुम दोस्तों, सभिनी दोस्तनि खे सभ खां पहिरियां ईद उल फितर जूं लख लख वाधायूं हुजनि। दोस्तों अॼु ईद जो ॾियारो आहे, ख़ुशी जो ॾियारो आहे। दोस्तों सभिनी दोस्तनि खे ईद मुबारक। दोस्तों हिक ॿिए सां भाकुर पाए मिलो, साड़ हसद नफ़रत पंहिंजे अंदरां कढी करे पंहिंजनि सां मिलो। दोस्तों जंहिंसां बि तव्हां सॼी साल नाहे ॻाल्हायो, सॼो साल उन्हनि सां ॻाल्हायो। ईद जो ॾियारो आहे दोस्तों, मौक़ो आहे ख़ुशी जो, पाण में परची वञो, रुठलनि खे परचायो। दोस्तों माउ पीउ जे पेरे पई करे उन्हनि खां ईद जी ॾियारे पंहिंजे लाइ दुआऊं वठंदा करियो। दोस्तों अॼु ईद उल फितर जो ॾियारो आहे। दोस्तों असां पंहिंजे ज़िले कंबर सिदात तालुको गबो सईद खान में ईद मल्हाए रहिया आहियूं। यकीनन तव्हां बि ईद मल्हाए रहिया हूंदा। जेके जेके दोस्त मूंखे इन वक़्तु ॾिसी रहिया आहियो, सभिनी दोस्तनि खे मुंहिंजे तरफ़ां ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। दोस्तों अल्लाह करे तव्हां जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। दोस्तों कॾहिं बि तव्हां ॾुखिया ॾींहं न ॾिसो। मुंहिंजे तरफ़ां मूं नाचीज़ जूं इहे तव्हां दोस्तनि खे दुआऊं आहिनि, अल्लाह पाक पंहिंजी बारगाह में क़बूल फ़रमाए। दोस्तों ऐं रोज़ेदार जेके आहिनि त अल्हम्दुलिल्लाह 30 रोज़ा पूरा थिया। जेके बि 30 ई रोज़ा रखिया, इतिकाफ़ में जेके वेठा, तरावियूं पढ़ियूं, सभिनी दोस्तनि खे सभु मुबारकूं हुजनि। अल्लाह करे तव्हां जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। दोस्तों अल्लाह हाफ़िज़।